वसल्लम जी पाक ज़ात मथे जंहिंजे ज़रिए से अल्लाह तबारक व तआला तव्हांखे दीन इस्लाम अता कयो, दुनिया में रही करे अल्लाह के राज़ी करण वारा कम दसिया। हाज़रीन जुमा, अल्लाह पाक जे पाक कलाम जा ॿी जगह मथा अल्लाह ताला जा बोल असां मां तिलावत कया विया आहिनि। यारे इस्लाम जो कोयो अल्लाह तबारक व तआला जो आफाकी ऐं आलमगीर मज़हब आहे, पाकीज़ा दीन आहे, जंहिंजो इंतखाब अल्लाह जी पाक ज़ात कयो आहे। अल्लाह पिण जी दीन के पाक जे मोमिन मुसलमान के अता कयो आहे, इंसान के अता कयो आहे, कि पैगंबर पाक अल्लाह पिण जी कलाम पाक ॾिनी ने अल्लाह तबारक व तआला पिण जे बंदे में पर पाकी ॾिसण चाहे थो। अल्लाह तबारक व तआला जे दीन इस्लाम खां अचण खां पुठियां इंसान जहालत जी वादी मां निकिरी रोशन राह मथे गामज़न थियो। गलाज़त, नापाकी, गंदगी इंसान के पाक करे साफ़ ऐं शफ़ाफ बनायो वियो। पाकीअ जी ॼाण वञो त कई अक़साम आहिनि, मसलन रूहानी पाकी, जिस्मानी पाकी, खूनी पाकी, हर मुमकिन हद सुधी इंसान के इस्लाम ऐं अल्लाह तबारक व तआला शरीयत मोहम्मदिया हर हद तक हर मुमकिन कोशिश सुधी जे मोमिन ऐं मुसलमान जेकॾहिं कलमो पढ़ियो आहे त हिनखे हर एतबार से पाक रहणो खपे, जिस्मानी एतबार से, रूहानी एतबार से, ग़िज़ाई एतबार से, हर मामले में मोमिन मुसलमान के पाकी इख्तियार करी खपे। हत्ता के आसमां होना या जी ज़हन में इल्म हूंदो जे इंसानी सेहत के मद्देनज़र रखंदे इंसान पाक है, जिस्म पाक है, कपड़ो पाक है, तंहिंजे बावजूद जहिड़ा हिकिड़ो मुसलमान मोमिन दस्तरखान मथे खाधे लाइ वेहे थो तहिड़े हिनखे हुकुम आहे जे हथ धोई न करे। हालांकि पाण ख़बर आहे जे पंहिंजो कपिड़ो पाक है, जिस्म पाक है, पाण नमाज़ पढ़िया आहियूं, पर तंहिंजे बावजूद अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत इहा आहे जे फ्री हथ के पाक करे लाइ क़ुरान त पाक रूज़ीअ मां थो अचे। ये वॾा गहरा हूंदा आहिनि, पाण खे अगरि जे समझ में न अचे या पंहिंजी ग़फ़लत हुए पर उहो न हूंदा आहिनि जे इंसान पिण जे पेट भरतीअ लाइ, पिण जे खुराक लाइ करे ग़िज़ा इस्तेमालु करे थो, इन में पण इस्लाम रहनुमाई कई आहे। इन में पण इस्लाम इंसान के मुसलमान के यतीम ऐं लाचार ऐं बेबस न छॾियो, बल्कि सही मुस्लिम जी रवायत है जे पाकाई जो को रही, सफ़ाई जो को रही ईमान जो निस्फ़ हिस्सो आहे। हज़रत अबू मालिक अशरी रज़ियल्लाहु तआला अन्हु रावी हदीस आहिनि, सही मुस्लिम जी रवायत है, अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया अत्तुहरु शत्रुल ईमान, पाकी जो को है, पकाई जो को है, सफ़ाई है, ईमान जो हिस्सो है, निस्फ़ हिस्सो है। तव्हां तसवुर करे सघो था जे जेको वस्तु पंहिंजी ईमान से जुड़ल हुए, जंहिं ईमान मथे इंसान जी आख़िरत जो डिपेंड हुए, जंहिं ईमान मथे इंसान जी इबादत जो डिपेंड हुए,
जंहिं ईमान मथे सॼे इस्लाम जी इमारत बन हुए उन ईमान जो हिस्सो पाक आई है। ऐं पंहिंजे माशरे जो अलमियो बणी चुको आहे जे पाण वटि इन वक़्तु खे कीअं नथो सम्झे वञे, ख़ुशूसन नौजवान नस्ल में ऐं पंहिंजी माए भेण में पाकी नापाकी सफ़ाई गलाज़त गंदगी इन मामले में जानवराना ज़िंदगी हले पई। त कॾहिं परिवर्तन अची थो, नेकी पंहिंजी जॻह मथे है पर पाकी हुअणु ज़रूरी है। गैर मुस्लिम अटां सुभाणे हूंदा, कंहिं ॿेरां वसिया हूंदा, कंहिं सां पंहिंजा तालुकात हूंदा, ये चार वॻे फिरो जो थी विया नाई धोई जेकी इन जी धार्मिक रीति करे पोइ रिस्क में अची वञे। हालांकि वस्तु पंहिंजी है, हुकुम पांखे आयो है, ऑर्डर पाण आयो है, न पंहिंजी वस्तु गैर मुस्लिम माण्हू में मुशाबत पाई वञे त पाण करे केॾो वॾो हली आहे कि हू माण्हू सुबुह जो उथी पाक साफ़ थी पाण वटि सुबुह जो उथे सवेर त दूर जी ॻाल्हि न हूंदो थी हिकिड़े हथ से घुरड़ी करे चांहि जी लुक पी न इस्लाम पांखे कुछ रास्ता दसिया आहिनि, कुछ राहूं ॾसई हुई, कंहिं वस्तुअ जी पाबंदी लॻाई है, कंहिं वस्तु ते पांखे इंसान इस्लाम गिरफ्त कई है कि पाकी से ताल्लुक रखे। जेको वस्तु पाण में हुअणी खपे, जंहिं वस्तु जा पाण मुतलाशी आहियूं, जेको हुकुम पाण नाज़िल थियो वियो है, उहो सिफ़त उहो मुशाबे हू वस्फ ॿई क़ौम में पाए वञे थी। केतिरो वॾो अलमियो आहे जे पाण अल्लाह पाक के मञो था, रसूल पाक के मञो था, कुरान पाक है, दीन पाक है, ने इंसान ना पाक है। जिस्मानी एतबार से, ग़िज़ाई एतबार से, रूहानी एतबार से, सोच के एतबार से, हर एतबार से सिर्फ नाले जो मुसलमान पानी मुल्क बसे। तो अल्लाह तबारक व तआला पाक रहण वारो जिस्मानी तौर मथे गुनाह जे पापे के धुलण वारो यानी तौबा करण वारो अल्लाह तबारक व तआला उन्हीं इंसान से मोहब्बत करे। अल्लाह ताला के वो इंसान वड़ा प्यारा आई बिठा आई जेको पाक रहता। कुरान अजीम में सूरह बकरा अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो इन्नल्लाह युहिब्बुत तवाबीन व युहिब्बुल मुतताहिरीन। जे अल्लाह तबारक व तआला मोहब्बत करे तो तौबा करण वाले ऐं पाक रहण वारे। हाँ पांचो सॼो रिज़ल्ट पाण साम्हूं आहे ज़िंदगी जो उठक बैठक हलण फिरण सुम्हण जागण जिंदगी सारी वरक गर्दानी किताब सॼी पाण साम्हूं खुलियल आहे। जे पाण में ई बहुत शुभा पाया वञे था तौबा वारो पाकी वारो त जॾहिं को वस्तु जिन वस्तु जी अल्लाह तबारक व तआला इंसान मथे हुकुम लगायो है, मुसलमान मथे हुकुम लगायो वो चीज न पाई वञे त मां अल्लाह तबारक व तआला जी मोहब्बत जा कीअं मुस्ताहिक थियो, अल्लाह तबारक व तआला जी उल्फत ऐं प्यार जा कीअं मुस्ताहिक थियो। कुरान अजीम में सूरह तौबा में अल्लाह तबारक व तआला इन ही चीज के वरी रिपीट कियो वल्लाहु युहिब्बुल मुतताहिरीन। ये अल्लाह तबारक व तआला यकीनन पाक रहण वारे से मोहब्बत करे। न इंसान की दुनिया में अल्लाह तबारक व तआला जी मोहब्बत मिली वञे त इन वधारे कई वस्तु थी सघे। अल्लाह तबारक व तआला जी इबादत में तारफ जरूरी है। इस्लाम जे कंहिं रुकन जी बजावरी लाइ करे तारफ जरूरी है, पर इंसान आम जिंदगी में कदे पर बहैसियत मुसलमान कहिड़ियूं पर कंडीशन हुए
पाण उज़र को थी सके पानी न हो, बस इन खां वधारे ॿियो उज़र त अल्लाह तबारक व तआला ॿियो ऑप्शन मिटीअ जो रखियो त इहा मुंहुं करे लाइ पेशाब करके मिट्टी जो घड़ो इस्तेमाल करे लाइ, पर नापाक उहे ज़मीन मथे अल्लाह तबारक व तआला खे गवारा पसंदि न आहे जे इंसान घुमे फिरे ऐं पंहिंजे माशरे में जेको फिल वक़्तु पाण ज़िंदगी गुज़ारियूं पिया इन वस्तु के पाकी ऐं नापाकी जे मामले में को मसइलो ई नथा सम्झो। इंसान जो बहैसियत मुसलमान, बहैसियत उम्मत मुहम्मदिया जो फर्द एक दिल के गवारा करे कि अल्लाह जी धरती मथे आउं नापाक कदम खणा, इंसान जो दिल गवारा न करे। जेकॾहिं ईमान जो ज़रा बराबर इंसान जे अंदर बत्ती जागंदी हुई त इंसान जो दिल गवारा न करे कि अल्लाह तबारक व तआला जी ज़मीन मथे रब जी धरती मथे आउं नापाक कदम खणा। ऐं अॼु अक्सर बेशतर बल्कि पाण ये समझो जे निस्फ उम्मत अर्धी जो कलमो पढ़ण वारा इन्हीं मां पढ़ त पाकी नापाकी जो को फर्क न, को एहसास दिनाई कि अल्लाह तबारक व तआला जो को मूं मथे हदूं आई सरहदूं आई पारा आई बंद आई ऐं उन्हीं खे क्रॉस कयां थो, मुंहिंजो अंजाम को थींदो। ऐं ही वस्तु पंहिंजे माशरे में दिन ब दिन ही ॾिसो पिया, नापाकी जे हिसाब सां पलीताई जे हिसाब सां पंहिंजे घर में शैतान जूं आमाद जॻहियूं बणिजी वियूं आहिनि। शैतान जीअं मजाज इहे ॿिनि जो हथियार इस्तेमाल करे थो, जिन रस्ते मथे चाहे उन मथे इंसान खे लॻाए सघे। कुरेला जॾहिं इंसान नापाक होए थो, इंसान पलीत होए थो त शैतान खे हमलो करे में, शैतान खे बिरलाए में, शैतान खे वार करे में जिजो टाइम नथो लॻे। ऐं हदीस जी कई कुतुब में, तारीख़ जी कई कुतुब में साहबा इकराम रिज़वानुल्लाह अलैहि अजमईन जी ज़िंदगीअ जा कई अहिड़ा वाक़ियात मिलंदा, कई साथी अहिड़ा हुआ जे वो हमेशा हमे वक़्तु वुज़ू से रहंदा हुआ, मसो से रहंदा हुआ। मसो जुड़ी पियो तुरंत पहिरियों कमु मसो। हालांकि इंसान 24 कलाक मसो न जले सघे, पर तंहिंजे बावजूद साहबा इकराम रिज़वानुल्लाह अलैहि अजमईन में कई अहिड़ियूं शख्सियतूं हुयूं जेको पाण लाइ करे मिसाल ऐं मियार हुई जे नापाक ऐं हिकिड़ो मुसलमान थी, मोमिन थी, उम्मत मोहम्मदिया जो फर्द थी, जन्नत जो मुतलाशी थी, अल्लाह जो बंदो थी, नापाक जिंदगी की गुजारे। बल्कि अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का ऐसुदी फरमायो जे मूंखे गवारा न आहे या मूंखे पसंदि न आहे, महबूब न आहे जे आऊं पाक न हुआ ने अल्लाह जो ज़िक्र कया। त ई चीज़ूं पांखे पिण जे ज़हन में विहारे नापाकी जा नुक़सानात को रहे बिल इक़्तिसाद घणी न वॾो नुक़सान जेको आहे जे अल्लाह तबारक व तआला उन इंसान खे नापसंद करे। जेको इंसान मुसलमान हुअण जे बावजूद जन्नत में नज़रूं जामनूं आहिनि, कब्र में थधो विछाइण खपे थो, हौज़े कौसर जो वाटको पीअण लाइ तयार आहे, ई माण्हू अल्लाह तबारक व तआला जी नज़र में ॿिए खां वॾो जेको नुक़सान आहे जे नापाक के अल्लाह तबारक व तआला नापसंद करे थो। ई माण्हू ई मरे उम्मीदूं रखियो वेठो आहे जे कब्र में थधो विछाइण जुड़ंदो, जन्नत में फल फ्रूट जुड़ंदा, हौज़े कौसर जो पाणी पीअंदो, जिस्म पाक। केॾा वॾा गंभीर मसइला, केॾा वॾा गहरा ऊंधा मसइला। नेकी पिण जी जॻह मथे है, पर पाकी होनी जरूरी है। इंसान पाक न होए
वैसे थे मुसलमान पाक दिन हुए तजुर्बो क्या होना जगह में नमाज पढ़ के मुझे क्या पाक में तस्वुर कयो जे इन माण्हू जी ज़िंदगी कहिड़ी रोटियुनि थींदी हूंदी। इन माण्हू पे उथी वेठी करण जो पूरो इंसान खे अधिकार आहे। इन माण्हू पे दावत खाधे में चांहि पीते में उथे वेठे में पूरो ॿिए हिकिड़े इंसान खे अधिकार आहे उन माण्हू पे जंहिं इंसान जो जिस्मानी तौर मथे ॿियो पाक आहे। ॿियो नुक़सान पूरो आहे जे कब्र में सख्त अज़ाब थींदो नापाकी की वजह से। मशहूर वाक्य है आंसुआ होना जे सिर्फ पेशाब जी छंडे जी न बचण की वजह से उनके कब्र में अज़ाब थियो पियो। अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सौ हो ने आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हीं की वजह बतायो जी इनके वडे गुनाह की वजह से अज़ाब न तो थी मतलब ये जे आई उन्हीं के वडा न तो समझो अल्लाह की नजर में वडा है इन में हिकिड़ो ये कि पंहिंजी पेशाब जी छंडण खे न बचंदो। ॿियो नुक़सान कयो जे कब्र में इंसान खे भयंकर अज़ाब थिए थो नापाकी की वजह से। टियों बरकत नो इंसान हथ धोई वही रहंदो। इंसान जे घर में जा हथ में जा मुआशरे में जा बरकत रही अॼु आकाई जो आकाई लॻंदो वई बिल्कुलु कमाए में पूरियूं वई लखों रुपए की आमदनी है तंहिंजे बावजूद पान बरकत न बरकत जा दरवाजा बंद थी विया आहिनि। अहिड़े तरीक़े से टियों नुक़सान जे इंसान बीमारी सुस्ती तंहिंजो शिकार थी वञे थो। चौथो नुक़सान शैतान उन मथे हमलावर थिए थो शैतान जो जल्द शिकार थिए थो ऐं शैतान उनखे पंहिंजो लोकू बनाए छॾे थो ऐं पंहिंजे माशरे में न रहो टीकूं ऊंगूं रूंगा विड़कियूं अनाना फलाणे पूरे माण्हू नापाकी की वजह से ये इंसान जिस्मानी तौर मथे पाक रहे रूहानी तौर मथे पाक रहे तो शैतान जो बस नहीं जी इंसान मथे अमल कर बल्कि अल्लाह तबारक व तआला कुरान अज़ीम में कपड़ा पाक रखण जो पंहिंजे रसूल खे हुकुम ॾिनो आहे। नऊज़ बिल्लाह तो कोई यूं अल्लाह के रसूल नापाक रहंदा हुआ न आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के हुक्म ने उम्मत मोहम्मदिया के बदर्जा ओला इन ॻाल्हि जी तरफ़ मुतनब्बा कयो वियो जहां जे रसूल के हुक्म कुरान अज़ीम में अल्लाह फरमाए या अय्युहल मुदस्सिर कुम फअंज़िर व रब्बक फकब्बिर व सियाबक फतहिर चादर ओढ़ने वाला कपड़े में लिपटने वाला या अय्युहल मुदस्सिर कुम फअंज़िर उठी माने के आगाह कर रिजाल रब्बक फकब्बिर ए अल्लाह जी किबरियाई बयान कर व सियाबक फतहिर ते पंहिंजा कपड़ा पाक रख। ये अल्लाह तबारक व तआला पंहिंजे रसूल खे हुकुम ॾिनो आहे त पांखे घुर्जे त हर एतबार से कपड़ो जिस्म रूह गिज़ा ख्यालात मुआशरो रास्ता वाटू ज़बानू हर एतबार से इंसान के बायसियत मोमिन मुसलमान पाक करण जरूरी है। जेकॾहिं पाकाई न आई त गोया ईमान उन इंसान जो अधूरो आहे। अल्लाह तबारक व तआला दुआ गोया रब्बुल आलमीन जियां मां मथे शरीयत मुतहरा जा कानून लागू कयंदा आहिनि कानून जे दरमियान हलण जी तौफीक अता फरमाए। अल्लाह तबारक व तआला शरीयत के हर हिक नंढे वॾे पाकी नापाकी हराम हलाल ॿिनी में अल्लाह ताला पाके समझ अता फरमाए। रब्बुल आलमीन पांजे खताएं के माफ करे। अल्लाह करीम पाक अमन ऐं शांति वारा ॾींहं उगाए रब्बुल आलमीन जी की बीमार में के शफा कामिल आजिला नसीब फरमाए। अल्लाह